नाज़रीन, भेरिया सिटी पुलिस जो कारनामो। पुलिस एहतजाज करण ते 28 ॼणनि ते ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो। जी शरफुद्दीन, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां त हिकु ॾींहुं अॻु भेरिया सिटी जे ॻोठ हाशिम खरल में पुलिस चढ़ाई बाद ॿिनि ॼणनि राजा ऐं यासिर खरल खे खंभे वई हुई। अहिड़ी ख़बर SS न्यूज़ ते नशर थियण बाद भेरिया सिटी पुलिस हरकत में अची वई। 10 ॻोठाणनि अली हसन, जुमन, नबी बख्श, शावेज़ कासिम, शमशाद, राशिद राजा ऐं इनायत खरल समेत 18 मालूम माण्हुनि समेत 28 ॼणनि ते ASI सावण कलोड़ो जी फरियाद ते मुख़्तलिफ़ कलमनि हेठि ड्यूटी अटका ऐं सरकारी कम में मुदाख़लत जो केस दाख़िल करे छॾियो आहे। केस में वधीक ॼाणायो वियो आहे त मुज़फ़िर कलोड़ो जी फरियाद ते ज़मीन जे कब्ज़े जो केस दाख़िल हुजण जी कार्रवाई कई, पर ॻोठाणनि असां मथां हमिलो कयो। सरकारी कम में रुकावट विझंदे असांखे 2 पकड़ियल जवाबदार पिणु छॾाए विया। शरफुद्दीन कीरियो, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।